शहदादपुर वेझो ॻोठ मोहम्मद हाशिम ख़ासकेली में घर ॿाहिरां वेठल नौजवान मोहम्मद पीरल मुबैना गोली लॻण सबबि फौत। वारसनि पारां लाश मक़ामी अस्पताल आंदो वियो, जिते वारसनि ॿुधायो त असांजो नौजवान गर्मी सबबि ॻोठ में वेठल हो। अचानक गोली जो आवाज़ ॿुधी सभु घर भाती ॿाहिरि आयासीं, जिते नौजवान पीरल गोली लॻण सबबि फतकी रहियो हो। वारसनि मुर्दाखाने ॿाहिरि एहतजाज कंदे चयो त 2 कलाक गुज़रण बावजूद अस्पताल अमलो पोस्टमार्टम करण लाइ नाहे पहुतो, जंहिं बाद डॉक्टरनि पहुची ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो। भारतीय जारियत ऐं पाक आर्मी जी हिमायत में मरकज़ी मुस्लिम लीग तरफ़ां न्यू सईदाबाद शहर में बेनज़ीर चौक खां स्टेशन रोड ताईं रैली कढी वई। इन मौके ते मरकज़ी मुस्लिम लीग ज़िले मटियारी जे अॻवान मौलाना कमरुद्दीन, वसीम काका, हाफ़िज़ इम्तियाज़ ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कंदे चयो त असां पंहिंजे मुल्क लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करण लाइ तयार आहियूं। राति भारत पारां कयल हमले जी पाक फ़ौज जवाबी कार्रवाई करे संदन दंद खटा करे छॾिया आहिनि। डिगरी में पाक फ़ौज सां इज़हारे यकजहती लाइ रैली ऐं तक़रीब मुनक़िद कई वई। डिगरी भरिसां ख़ानगी स्कूल जे शागिर्दनि पारां पाक फ़ौज सां मोहबत में रैली कढी तक़रीब मुनक़िद कई वई। उस्तादनि तक़रीब में ख़िताब कयो त पाक फ़ौज असांजी जानुनि जी मुहाफ़िज़ आहे ऐं असांजो साथ बि पाक फ़ौज सां। दहशतगर्दनि लाइ पाक फ़ौज ऐं असां हर वक़्तु तयार आहियूं। डिगरी भरिसां टंडो जान मोहम्मद में हर साल जीअं हिन साल संत नारायण दास जो 101 साला मेलो इंतज़ामिया पारां मुलतवी कयो वियो आहे। गुज़िरियल राति भारत पारां अगराई कंदे पाकिस्तान मथां हमलो करण बाद हिंदू पंचायत पारां मेलो मुलतवी करे पाक फ़ौज सां यकजहती जो इज़हार कयो वियो आहे। इन मौके ते संत नारायण जे गादीनशीं महाराज गर्दीश हिंदू पंचायत अॻवान मुखी हीरोमल चयो त भारत जे हमले जी मज़म्मत करियूं था। पाकिस्तान जा चारई सूबा पूरी भारत मथां हावी आहिनि। पाक फ़ौज पहिरियां बि भारत जी अहिड़ी हरकतुनि जो जवाब ॾिनो आहे ऐं हाणे बि ॾींदी। कंबर में सरसो जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ ॿोॾ मुतासिरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते ॿोॾ मुतासिर इमाम बख़्श खोसो माजिद चांडियो जो चवणु हो त साल 2022 जी ॿोॾ दौरान ढही वियल घरनि जी तामीर लाइ सरसो तरफ़ां पैसनि जी क़िस्त जारी कई वई आहे। रक़म वठण लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिते अचूं था, पर अवाम खे पैसा ॾियण लाइ कलाकनि जो कलाक गर्मी में बीहणो पवे थो। अमलो घटि हुजण करे एजेंट माफ़िया खे रिश्वत ॾियण ते मजबूर आहियूं। आला इख़्तियारी इंतज़ामी नाअहलिन जो नोटिस वठनि। कंबर में लाड़काणे पुलिस पारां खंबे गुम कयल कानून जे शागिर्द उमर फारूक चांडियो जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते उमर फारूक जे भाउ सदाम चांडियो जो चवणु हो त महीनों अॻु उमर फारूक लाड़काणे खां कंबर अची रहियो हो त बिरोई चौक भरिसां पुलिस ऐं सादा कपिड़ा पातल अहलकार खेसि खंबे विया, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि पतो नाहे पइजी सघियो। उन्हनि DIG ऐं SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त अगरि उमर फारूक कंहिं बि ॾोह में मुलविस आहे त खेसि ज़ाहिर करे अदालत में पेश कयो वञे। शहदादपुर वेझो ॻोठ ग़ुलाम मोहम्मद बागड़ानी में पुलिस जी मुबैना फायरिंग में 22 वरियनि जो नौजवान अब्दुल लतीफ़ बागड़ानी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते अब्दुल लतीफ़ ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। वारसनि पारां लाश अस्पताल चौक ते रखी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। फ़ौती जे भाउ मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजे भाउ खे पुलिस घर अंदरि गोलियूं हणी क़त्ल कयो। वारसनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। भाउ जे क़त्ल में मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कयो वञे।